अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन, अस्सलातु वस्सलाम अला रसूलिहिल करीम, अम्मा बाद। नाज़रीन कराम, अॼु हिकिड़ो अहम मौज़ू आहे जेको क़ुरान ऐं हदीस मां कढी आयो आहियां। उहो आहे घर में फ़साद ऐं टेंशन जे बारे में। अल्लाह जल जलालहू पसंदि कोन थो करे त मुंहिंजो ॿानो रिज़्क़ जी तंगी हुजे, फ़साद हुजे, घर में परेशानी हुजे, घर में झेड़ा हुजनि, इत्मिनान न हुजे, अंदरि सड़े पियो उन्हनि जो। अलाह खे इहो पसंदि कोन्हे, अलाह नथो चाहे। लेकिन अलाह पाक इन्हनि सभिनी शयुनि जो इलाजु ॾिनो आहे। पोइ जेकॾहिं केरु इहो इलाजु नथो कराए त पोइ त हुनखे मुसीबत थींदी। मिसाल तौरु हिकिड़े माण्हूअ खे बीमारी वठी वई आहे ऐं डॉक्टर पने ते लिखी ॾिना आहिनि त ही शयूं, हे दवाऊं खाए, ऐं नथो खाए त बीमारी तेज़ वधंदी। अलाह जल जलालहू बि इंसान खे सुखी रखण जे लाइ, सुकून जी ज़िंदगी ॾियण जे लाइ दवाऊं लिखी ॾिनियूं। लेकिन असां उनखे इस्तेमालु न कंदासीं त ज़ाहिर आहे त इहा परेशानी ऐं टेंशन वधी वेंदा। इन जे बारे में अॼु मां तव्हांखे ॾसियां थो त अलाह पाक कहिड़ियूं दवाऊं असांखे ॾिनियूं आहिनि, जिन जे इस्तेमालु करण सां, कहिड़ा तरीक़ा ॾसिया जिन इस्तेमालु करण सां असां हिन धरतीअ ते ॾाढी ज़िंदगी इंजॉय करे सघूं था, लाइफ मां मज़ो वठी सघूं था हिन ज़िंदगीअ मां। ऐं इब्तिदा कयूं था, आऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। मन अमिल सालिहम मिन ज़करिन औ उन्सा वहुव मोमिनुन फलनुहियन्नहु हयातन तय्यिबा वलनज़ियन्नहुम अजरहुम बिअहसनि मा कानू यअमलून। हिन आयत में अल्लाह ताला जल जलालहू चए थो त फलनुहियन्नहु हयातन तय्यिबा, चए थो जेके अमल सालिह कंदा, माना अल्लाह ताला जो ॾिनल नुस्ख़ा ऐं दवाऊं तरीक़ा इस्तेमालु कंदा, मिन ज़करिन ओ उन्सा, चाहे मर्द हुजे चाहे औरत हुजे, वहू मोमिनुन, लेकिन शर्त आहे त इहे अमल अल्लाह जे हुकुम जे करे करे। ईअं न त हाणे चवे त मूंखे फलाणे ॾाहे चयो आहे या फलाणी क़ौम हीअं थी करे, न, अल्लाह जे हुकुमनि जे करे माना मोमिन हुजे। रब साईं फरमाए थो फलनुहियन्नहु हयातन तय्यिबा, लफ़्ज़ी तर्जुमो आहे त आऊं हिनखे हिन धरतीअ ते बहितरीन ज़िंदगी ॾींदुसि, हयातन तय्यिबा, बहितरीन इंजॉय कंदो, ज़िंदगीअ जो मज़ो ईंदुसि। पर वरी आख़िरत में वलनज़ियन्नहुम अजरहुम बिअहसनि मा कानू यअमलून, अल्लाह ताला चए थो वरी आख़िरत में त आऊं हुनखे अञा बि वधाए इहे मज़ा ॾींदुसि, वधीक इंजॉय कंदा जन्नत में। माना त हिन धरतीअ ते ग़रीबीअ में, अमीरीअ में, बीमारीअ में, जंहिं तंहिं में ज़िंदगीअ मां मज़ो वठणु मुमकिन आहे जेकॾहिं असीं अल्लाह जे नुस्ख़नि ते हलूं, अल्लाह जे ॻाल्हियुनि ते हलूं। हाणे अचो त ॾिसूं त रब साईं असांखे छा थो चए। पर ॻाल्हि इहा, हिकिड़ी ॻाल्हि सम्झो, के माण्हू चवंदा मूं वटि 5-10 करोड़ थींदा पोइ त मां ॾाढो ख़ुशि थींदुसि, ईअं न आहे। बल्कि इहा डेफिनेशन ख़ुशीअ जी जेका आहे सो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सही मुस्लिम में ॾिनी आहे, हदीस नंबर 2420। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था, कद अफ़लह मन असलम, चए थो वाह जी ज़िंदगी आहे, उन जी कामयाबु थी वियो उहो जंहिं अल्लाह जूं ॻाल्हियूं मञूं, उहा रुज़िक कफ़ाफ़न, ऐं उन खे एतिरो रब रिज़िक ॾिनो जो हुनजे घर जी किफ़ायत करे थो वञे, किथे कर्ज़ु नथो करणु पए। व कनाउल्लाह बिमा आता, ऐं जेको अल्लाह जंहिं दर्जे में हुनखे रिज़िक ॾिए थो उनते ख़ुशि आहे। जेकॾहिं माण्हू पाण खां मथे निहारींदो त केरु बि ख़ुशि कोन थींदो। जेकॾहिं हिकिड़े माण्हू वटि सुज़ूकी जी कार आहे नंढी, त चवंदो मां टोयोटा वठां, जे टोयोटा त चवंदो पजारो वठां, पिजारो त उनखां पोइ वरी लैंड क्रूज़र वठां। ॻाल्हि इहा आहे, पर जे उहे बि वठंदो चवंदो मूं वटि हेलीकॉप्टर हुजे, वरी जे हेलीकॉप्टर न त वरी जेट हुजे, इहा हिन माण्हू वटि सभु शयूं। लेकिन इहो आहे त इहो चवे त साईं अल्लाह ताला मूंखे पैदा कयो आहे, मूंखे जेको ॾिए थो मुंहिंजे लाइ रिज़्क़ काफ़ी आहे, अल्लाह जो शुक्र आहे, इहो माण्हू लाइफ इंजॉय कंदो। फरमायो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। बाक़ी
टेंशन परेशानी तंगी, पोइ अलाह ताला क़ुर में ॾसे थो छाजे करे, चए थो वमन औरद अन ज़िक्री फ़इन लहू मईशतन ज़नकं वनहशुरुहु यौमल क़ियामत आमा। चए थो जेको मुंहिंजे ज़िक्र खां एराज़ कंदो, ज़िक्र क़ुर खे बि चए थो ऐं ज़िक्र अलाह जा जेके हुकुम असांजे मथां नाफ़िज़ थियनि था 24 कलाक, इहे बि ज़िक्र आहिनि। वमा ख़लक़्तु जिन्न वल इंस इल्ला लियअबुदून। इन आयत जे करे ज़िक्र जी माना आहे 24 कलाक जेके असांखे अलाह जा हुकुम आहिनि उन्हनि खां चए थो जेको एराज़ कंदो, माना चए हे छॾ हे मोलीअ जूं ॻाल्हियूं आहिनि, मां हीअं थो कयां, त चए थो रब साईं फ़इन लहू मईशतन ज़ंका, चए थो आउं इन जी हयाती तंग कंसि, रिज़्क़ तंग कंसि। मईशत में ॾोकड़ बची था वञनि, मईशत में हालात बची था वञनि। चए थो पोइ हिन माण्हूअ खे जेकॾहिं मुंहिंजी ॻाल्हियुनि ते नथो हले, उन खां एराज़ थो करे। एराज़ करणु माना छॾीसि यार कोन थो कयां, वरी मां हे तरीक़ो थो कयां, इनखे एराज़ चइबो आहे। त रब चए थो आउं हिन जी ज़िंदगी में पोइ तंगी आणींदुसि, पोइ हिन में परेशानियूं थींदियूं। वरी आख़िरत में छा कंदो, वनहशुरु यौमल क़ियामत आमा, वरी क़यामत जे ॾींहुं हुनखे क़ब्र मां अंधो करे उथारींदो। उथी चवंदो त काल रबी लिमा हशरतनी आमा क़द कुंतु बसीरा, चवंदो त अलाह साईं क़ब्र मां उथंदो, अखियूं अंधियूं हूंदसि, पासे वारा माइट उहे सॼा पिया था उथनि, पुछणो का भाॾी ख़बर तव्हांखे ॾिसण में अचे, हा असांजी त अखियूं आहिनि। चए मां त अंधो त कोन हुअसि, भुल में मां कीअं अंधो थी वियो आहियां। अलाह रबी लिमा अशरतनी ऐं रब साईं तो मूंखे छो अंधो करे क़ब्र मां उथारियो आहे। त आवाज़ ईंदो त तो अलाह जी हिन एरज़नि ज़िक्री, तो अलाह जी ॻाल्हियुनि खे विसारियो, अॼु करे तोखे बि विसारियो वियो आहे। तंहिंजे करे इहा सज़ा मिले थी अलाह जे हुकुमनि ते न हलण जे करे। ॿी आयत में रब साईं वरी इहा ॻाल्हि सम्झाए थो, चए थो ज़हरल फ़साद फिल बर वल बहर बिमा कसबत ऐदी नास। चए थो त रब साईं फरमाए थो त वॾो फ़साद, कूड़, परेशानियूं, धाड़ा, अगवाऊं, पाणीअ जो साफ़ न मिलणु, ज़मीन ऐं आसमान में, ज़मीन ऐं पाणीअ में इहो फ़साद बर्पा थींदो, बिमा कसबत ऐदी नास, माण्हुनि जे पंहिंजे हथ जी कमाईअ जे करे। इहो रिएक्शन आहे अलाह जो। काल मौजूदा वठूं था। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। जी अदा। जी सर सवाल आहे। हाँ पूछो सवाल। जी सर मस्जिद में अॼु जमात थे पई, पोयां निमाज़ जाइज़ आहे या न जाइज़ आहे? पोयां निमाज़ जी सर अॼु जमात थे थी पई, पोयां माण्हू पाण निमाज़ ईअं पढ़ी सघे थो? न, जेकॾहिं जमायत शुरू थी त पोइ यकदम फौरन जमायत में शामिल थियो, अकेली निमाज़ जाइज़ न आहे। पोइ त ज़हरल फ़साद फिल बर वल बहर बिमा कसबत ऐदी नास, अल्लाह तो फरमाए त माण्हुनि जे पंहिंजे अमलनि जे करे ज़मीन में, खुशकीअ में फ़साद थो पैदा थिए। फ़साद जो माना आहे अहिड़ा सबब जंहिंसां परेशानी, ख़ौफ़ ऐं टेंशन थिए। असां वटि बि छा आहे, असां वटि बि इन आहे न, कॾहिं धाड़ेल आहिनि, कॾहिं अॻुवाऊं आहिनि, कॾहिं पुलिस ॿधियो वञे, कॾहिं जेको आहे सो शयूं कयो वञे। इहो अलाह साईं छाजे लाइ थो करे, लियुज़ीक़हुम बादल्लज़ी अमिलू लअल्लहुम यरजून, त जीअं सनन इन्हनि हिन दुनिया में पंहिंजे करतूतनि जो इन्हनि खे मां बदिलो हिते ई ॾियां, त ज़ाइक़ो ॾियां, इन लाइ लअल्लहुम यरजून, त मन सुधरी वञनि, मन इन अज़ाब ऐं टेंशन खे करे क़ुर ॾे मोटनि। ब्रेक वठूं था, ब्रेक खां पोइ प्रोग्राम इंशाअल्लाह जारी रखंदासीं। अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि व बरकातहू। प्रोग्राम फलाह आख़िरत में भली कार वरी। हे जेको रब साईं फरमाए थो त इंसाननि जे अमलनि जे करे मां हिन धरतीअ ते फ़साद थो पैदा थिए, बेअमनी, बदअमनी, टेंशनूं पैदा थियनि थियूं। चए थो लियुज़ीक़हुम बादल्लज़ी अमिलू, इहो इन लाइ त जेके सननि हथ कमु था कनि उनजो मज़ो त चखाइनि न। साईं छाजे करे, लअल्लहुम यरजून, त मन ई वापसी खाइनि, अलाह ॾे वापसी खाइनि। माना इहा टेंशन, तंगी अलाह जी रहमत आहे, इहा वार्निंग साइन आहे त तव्हां अलाह खां परे आहियो, तॾहिं तव्हांजी रिज़्क़ जी तंगी आहे, तॾहिं तव्हां परेशान थिया आहियो, तॾहिं तव्हां अलाह खे छॾे ॾिनो आहे त जीअं मोट खाइनि। छाजे लाइ थो मोटाए, छो इहा अलाह जी रहमत आहे इन ॻाल्हियुनि में, छाकाणि त अलाह ताला चए थो वॾे जहन्नम जे अज़ाब खां बची वञो। तंहिंजे करे जीअं हिकिड़ो छोकिरो हूंदो आहे, पढ़े नथो, पोइ पीउ लकुण सां कुटींदो अथसि न, छाजे लाइ, को पीउ जो दुश्मनी आहे छा छोकिरे सां? न, छाकाणि पीउ खे ख़बर आहे न पढ़ंदो रुलंदो, वॾो थी छा कंदो,
पोइ इहो रुलंदो, पीउ माउ जे मथां वज़न पवंदो, चटी पवंदो, शादी कंदो, ॿार न पाले सघंदो। इहा जेका सॼी उमिरि जी उनखे सज़ा पई मिले, उन खां बचण जे लाइ नंढे हूंदे ॿार खे लकुण थो हणे। त अलाह ताला बि जहन्नम जे बचाइण खां करे असांखे लकुण थो हणे असांजे बुरनि अमलनि जे करे, त जीअं इहे सुधरी वञनि। पर हाणे केतिरा माण्हू आहिनि तंगीअ में, रिस्क परेशानी में पिया मरंदा, राति जो सुम्हणु निंड न ईंदनि, हाव पियो सड़ंदुनि, तॾहिं बि उथी अलाह खे यादि न कंदा त अलाह साईं मां तुंहिंजा कहिड़ा कहिड़ा हुकुम भञा पियो थो, जंहिंजे करे मूंखे सज़ा मिली आहे। हाणे अचो त इहे टेंशननि जा ॿिया सबब कहिड़ा आहिनि। पहिरियों त औरत ऐं मर्द जो जेको आहे पाण में ठही हलणु, इहा वॾे में वॾो सुकून जी निशानी आहे। ऐं इन्हनि जो न ठही हलणु त इहो वधि में वधि बेसुकून जी निशानी आहे। रब साईं फरमाए थो वमिन आयाति अन खलक लकुम मिन अनफुसिकुम अज़वाजन लितस्कुनू इलैहा वजअल बैनकुम मवद्दतन व रहमा। चए थो अलाह जी हिकिड़ी मौजे जी निशानी जेका हिन दुनिया में थिए थी उहा इहा आहे। अलाह जी निशानी कहिड़ी आहे त अलाह साईं औरत ऐं मर्द खे हिकिड़े जीन मां पैदा कयो आहे, हिकिड़े काल्ब जो आहिनि, लेकिन छाजे लाइ कयो अथई लितस्कुनू इलैहा, त जीअं औरत जे ॾे वञी तव्हां सुकून हासिलु कयो। जेकॾहिं मिसाल तौरु हिन दुनिया में रुगो मर्द ई मर्द हुजनि हा, औरतूं न हुजनि हा, त इंसान में टेंशन जो वॾे में वॾो सबबु हुजे हा ऐं जेके माण्हू परेशान थिए हा। ऐं वरी चए थो वजअल बैनकुम मवद्दतन व रहमा, ऐं चए थो त मां मर्द ऐं ज़ाल जे विच में अलाह ताला थो फरमाए त मां मोहबत ऐं रहमत विधी आहे। हाणे ॾिसो न, हिकिड़ी छोकिरी पराए घर में आहे, भला जे हुन सां शादी नथी थिए त हुन सां को वास्तो कोन हूंदो, पर शादी थी वञे, निकाह पाइण खां पोइ अलाह ताला ॿिन्ही जे विच में प्यार ऐं मोहबत थो विझे। चए थो इन फी ज़ालिक लआयात लिक़ौमी यतफ़क्करून, चए थो इहा ई मौजज़ो आहे त कीअं ज़ाल मुड़ुस जे में रब साईं मोहबत ऐं प्यार थो पैदा करे, जो पीउ खां वधीक मुड़ुस जो ख़्यालु थी करे, ऐं जेको मुड़ुसु आहे सो पंहिंजी ज़ाल जो वधीक ख़्यालु थो रखे। त चए थो इहो मौजज़ो न आहे अलाह ताईं, त निकाह पाइण जे करे अलाह ने मुंहिंजे में मोहबत विझी थो छॾे। ऐं ज़ाल जो मक़सदु आहे औरत मर्द जे लाइ सुकून पैदा करणु, त घर में अची उहो सुकून हासिलु कंदो। तंहिंजे करे रब साईं फरमाए थो व आशिरू हुन बिल मारूफ़, तंहिंजे करे पंहिंजी घरवारीअ लाइ सुठे तरीक़े सां हलो, उन खे रहायो, जेका तव्हांजे ताक़त आहे उन मुताबिक़ लटो सुठो कपिड़ो वठी ॾियो, सभु शइ वठी ॾियो। पर ॻाल्हि इहा आहे त अलाह साईं अॻिते वरी ॿी ॻाल्हि थो सम्झाए, चए थो फ इन करह तुमू हुन फ आसा ऐं तकरहू शयूं वयजअल अल्लाह फी खैरन कसीरा। रब साईं फरमाए थो त थी सघे थो तव्हांखे हुनजी का ॻाल्हि न वणे, ऐं चए थो जेकॾहिं हुनजी का ॻाल्हि तव्हांखे नथी वणे त थी सघे थो त उन ॻाल्हि में अलाह वॾो को ख़ैरु पैदा करे। हाणे ॾिसो न, छोकिरी आहे हिकिड़ी शादीअ खां अॻु में ॿिए घर में ॼाई आहे न, थी सघे थो असांजो हुन सां तालुक बि कोन्हे, हुनजो माहौल पंहिंजो, हुनजो पीउ माउ पंहिंजा, हुनजा ख़्याल पंहिंजा, हुनजी एडुकेशन ॿिए स्कूल में थी आहे, हाणे उन जा पंहिंजा थिंकिंग आहे। वरी हेॾा हे छोकिरा पंहिंजे घर में पैदा थियो आहे, पंहिंजी एडुकेशन, पंहिंजा ख़्याल, ऐं टोटली डिफरेंट पर्सनैलिटियूं पाण में अची मिलियूं आहिनि ॿई ॼणियूं, त ज़ाहिर आहे त किथे न किथे फ़र्क़ु त हूंदा। पोइ इन जो मतिलबु न आहे त हाणे मूंखां हीअ हिन ॻाल्हि में फ़र्क़ु थी करे, या माई चवंदमि हीअं ऐं इन ते किराहत शुरू कयो, नफ़रत शुरू कयो। त रब साईं फरमाए थो त जेकॾहिं तव्हांखे फ़ैन करह तुमू हुन, जेकॾहिं तव्हां हुनजी ॻाल्हि हिकिड़ी पसंदि नथी अचे, त जंहिं शइ का तव्हांखे नथी पसंदि अचे, रब थो चए मां उन ॻाल्हि खे बर्दाश्त करण जे करे इन में वॾो ख़ैरु पैदा कंदुसि इन शादीअ जे रिश्ते में। सिर्फ़ु हिकिड़ो मर्द चए त ठीकु आहे मूंखे हिन घर जी ॻाल्हि वारी ॻाल्हि नथी वणे, पर का ॻाल्हि न आहे, या 100 ॻाल्हियूं 100 मां 90 ॻाल्हियूं त मूंखे हिन जी वणनि थियूं, पर 10 नथियूं वणनि, का ॻाल्हि न आहे। इन चवण सां अलाह ताला वॾो ख़ैरु पैदा थो करे हुन घर में। साॻिए नमूने सां औरत, जेकॾहिं औरत खे मर्द जी का ॻाल्हि नथी वणे, चए थी ख़ैरु आहे, हिन जूं 70 ॻाल्हियूं त वणनि थियूं न, पोइ अलाह ताला ख़ैरु पैदा थो करे, इहा दवा थो ॾसे। ईअं न त हिकिड़ी ॻाल्हि हुन न वणे ऐं उन ते ॾंडो खणी वेठो हुजे ऐं सॼो ॾींहुं गोड़ पियो करे। काल वठूं था। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। जी सवाल करणो आहे हिकिड़ो। हा कयो। जी हिकिड़ी छोकिरी आहे, माना मुड़ुस खां तलाक थी वठे, रुसी न को छा हूअं ई वई आहे मिलण माइटनि सां। हा पोइ उहा उते माना वञी ऐं चए थी त मां तलाक थी वठां, असां मेड़ियूं न्याणियूं कोरटूं वञी कयूं आहिनि हुन। हा हाणे उहे छोकिरो त तलाक नथो ॾिए। हा हा बाक़ी छोकिरी चए थी मां तलाक थी वठां। हाणे छोकिरो हुते कोर्ट में नथो वञे, पोइ उहा तलाक कोर्ट ॾेई थी छॾे, उहा तलाक थी या न थी? उहा तलाक थी वेंदी, इनखे खुला चइबो आहे।
उहा छोकिरी वञे थी ऐं ॻाल्हि आहे त पेरें पवण या रवन विझण सां ॻाल्हि कान थींदी, आख़िर छोकिरीअ खे को सबबु हूंदो न जंहिंजे करे हू उन बाबा को बि सर कोन्हे न, इन हाणे कीअं थो थी कुझु बि न सघे। आहे, हर वक़्तु बसि माइटनि जे चवण ते थी छोकिरी तलाक वठे। पोइ इहा माइट असां सां नथा ठहनि। माइट हाणे ॾिसो न, तव्हां छोकिरनि जे विच ज़ाल मुड़ुस जे विच में माइटनि खे पवण ई न खपे, न तव्हांखे पवणु खपे न हुनखे पवणु खपे। ऐं ॻाल्हि इहा आहे त ॾिसो, या त हुननि खे चओ त घर जुदा कनि। हिकिड़ो बेस्ट तरीक़ो इहो हूंदो आहे त हिकिड़ी औरत आहे जेकॾहिं हुनखे घरु खपे त नंढिड़ो हिकिड़ो मसवाड़ ते घरु ॾेई ॿिन्ही खे जुदा कयो, ॾिसो कीअं था ठही वञनि। ज़रूरी त न आहे त गॾियल फैमिलीअ में माण्हू रहे, जे ताक़त आहे त घर जुदा कयो, उनखे चओ असीं जुदा था फ्लैट कयूं, ॾिसो त अचे थी न इनशाला। उन खां पोइ ॿी ॻाल्हि औरत जे बारे में रब सां इहो फरमाए थो त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हदीस मसनद अहमद जी त इज़ा सल्लत मरात खमसा, जेकॾहिं हिकिड़ी औरत 5 वक़्त निमाज़ पढ़े थी, व सामत शहर हुआ ऐं रोज़ा थी रखे रमज़ान जा, व हाफ़िज़त फ़र्ज हा, पंहिंजी इज़त जी हिफ़ाज़त थी करे, व अतात ज़ौजहा, पंहिंजे मर्द जो चवणु वठे थी, त अॻिते अचे थो त उनखे चयो वेंदो जंहिं जन्नत जे जंहिं दर मां चाहीं जन्नत में हली वञी। या औरत खे एॾियूं फैसिलिटी रब सां ॾिनियूं आहिनि। लेकिन इन ॿिन्ही जे झेड़े में जीअं हींअर भेण हिकिड़ी ॻाल्हि कई त कावड़जी वई आहे, इहो शैतान जो कमु आहे। शैतान जेको आहे न, हिकिड़ी हदीस शरीफ़ सही मुस्लिम जी, मां तर्जुमो थो कयां, साम्हूं स्क्रीन ते अरबीअ में आहे। इन इबलीस यद अर्श अलल मा, अर्श जेको इबलीस आहे सो अर्श ते वेहे थो, पोइ वफ़द मोकिले थो माण्हुनि खे फिटाइण जे लाइ ऐं गुनाह कराइण लाइ। पोइ जॾहिं अचनि था सभिनी जी कारगुज़ारी ॿुधे थो, पोइ हिकिड़ो चए थो साईं मां हीअं करियासीं, चए थो मां सनात शइ आहे, चई तो कुझु बि कोन कयो। पोइ हिकिड़ो चए थो साईं मां ज़ाल मुड़ुस जे विच में वेही रहियुसि, फिटाए वेड़ाए, आख़िर जेसि ताईं जुदा न कयो मान तेसि ताईं न छॾियो मान, त चए थो फयुदनी मिनू यकूल नेमन, चई हलिया मुंहिंजे भरिसां अची वे ऐं तूं वाह जो तूं कमु करे वई। ब्रेक वठूं था, इनशाला इन प्रोग्राम खे जारी रखंदासीं। अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि व बरकातहू। भली कार तव्हांखे ॿीहर हिन प्रोग्राम फलाए आख़िरत में काल मौजूद आहे, पहिरीं उहा वठूं था। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। जी अदा साईं, मुंहिंजो हिकिड़ो सवाल आहे। हा पुछो। साईं सवाल इहो आहे, जे अगरि मां सफ़र में आहियां त फर्ज़ त मूंखे अधु पढ़णी आहे, नफ़ल पढ़णा आहिनि या न पढ़णा आहिनि, सुनत? असल में छा आहे त सफ़र में आहे फ़र्ज़ खे अधु करिणो आहे, उन खां पोइ सुनत नफ़िल त कोन्हनि के, माना त ॾिसो न हाणे 17 रकातूं आहिनि इशा में, नफ़िल सुनतूं फ़र्ज़ मिलाए। अलाह ताला असांजे लाइ आसानी थो करे त तव्हां चइनि जी जाइ ते 2 पढ़ो, माना हाणे जेकॾहिं तव्हां नफ़िल बि ऐं सुनतूं पढ़ो त पोइ माना 17 मां 15 पढ़ंदव, पोइ कहिड़ी आसानी थी। तंहिंजे करे ॻाल्हि इहा आहे त अलाह ताला जे इन आसानी मां फ़ाइदो वठो। ऐं मां सम्झां थो फ़र्ज़ु काफ़ी आहे, फ़र्ज़ु जेको पढ़ो, बाक़ी तव्हांखे वितुर आहे वाजिबु आहे उहो तव्हां कोशिशि करे पढ़ो, या फजर जी जेका निमाज़ जूं पहिरियूं 2 रकातूं आहिनि इहे पढ़ो, बाक़ी ॿिनि जी माफ़ी आहे, उहा हाणे तव्हांजी मर्ज़ी आहे। रब साईं वधीक फरमाए थो या अय्युहल्लज़ीना आमनुत्तकुल्लाह वक़ूलू क़ौलन सदीदा। ई ॿी दवा थो असांखे ॾसे नुस्ख़ो, चए थो पहिरीं अलाह थो फरमाए त अलाह ताला जा फ़रमान बरदार थियो, लेकिन पंहिंजी ज़बान ते कंट्रोल कयो। कूलू कौलन सदीदा, ॻाल्हि सिधी कयो, सॼो झेड़ो ज़बान थी कराए, ऐं ज़बान सां माना कंहिंखे टोकियो न, कंहिंजी दिलि खे न ॾुखायो। कंहिं बि मुस्लमान जी दिलि ॾुखाइण जो गुनाह काबतला शरीफ़ खे ड्राइण खां वधीक आहे, फरमायो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। रब साईं फरमाए थो जेकॾहिं तव्हां पंहिंजी टोक छॾियो, ताना छॾियो, कंहिंखे हेठि हसद जे करे तव्हां उन्हनि खे ज़रबियो न हुनजे दिलनि खे, त रब चए थो युस्लिह लकुम आमालकुम व यगफिर लकुम ज़ुनूबकुम, त अलाह फरमाए थो त आऊं तव्हांजा अमल सही कराईंदुसि ऐं तव्हांजे गुनाहनि खे माफ़ु कनि। सिर्फ़ु जंहिं ॾींहुं तव्हां इहो फ़ैसिलो कयो त अॼु खां वठी मां कंहिंखे टोकींदुसि कोन, कंहिंजे दिलि खे मां नज़र बि ईंदुसि, त रब साईं फरमाए थो त मां इन माण्हूअ जा नेक अमलनि जी तौफ़ीक़ ॾींदोसांसि ऐं हुनखे जेको आहे सो हुनजा गुनाह मां माफ़ु कंदुसि। ॿियो सबबु आहे जेको झगड़े ऐं टेंशन जो, उहो आहे निकाह। हिन में जामा तिर्मिज़ी अचे थो त अयलनु हाज़ा निकाह वजलू फिल मसाजिद, त निकाह जो ऐलान करिणो आहे ऐं मस्जिद में करिणो आहे। हाणे मसइलो इन में थो पैदा थिए त ॿी हदीस शरीफ़ में अचे थो त जंहिंजे बि निकाह में या शादीअ में घटि ख़र्चु ईंदो ओतिरो उन जोड़े जे ज़िंदगी में बरकत पवंदी, ऐं जेतिरो जंहिंजे
जोड़े जे शादीअ में वधीक ख़र्चु थींदो ओतिरो बरकत निकिरी वेंदी। हाणे इहे तलाक़ूं जेके आम जाम थियनि थियूं उहे इन जे करे थी थियनि। असां रुगो शोबाज़ी ऐं फूशर में असां जेको सो ख़र्च था कयूं। हे शादी हाल वठण जी कहिड़ी ज़रूरत आहे? कंहिं चयो आहे त तव्हां जेको आहे सो कार्ड विरहाए सॼे दुनिया जा माण्हू गॾु कयो, ऐलान करिणो आहे, तव्हां घर में जेको सो वलीमो कयो ऐं मिटनि माइट जेके वेझा आहिनि उनखे चओ त वलीमे जी मानी खाओ, जेके परे आहिनि घर ॾियारे मोकिलियो मानी, पाड़े में बि मानी विरायो, इहा काफ़ी आहे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कॾहिं टिनि खे घुरायो आहे, चइनि खे घुरायो आहे, कॾहिं रुगो खारकूं विरायूं अथई, कॾहिं ॿकरी बि कई अथई। त इहो जेको वलीमो ऐं शादी हाल वठणु ऐं वरी कार्ड खणी माण्हुनि खे मिंथू करणु शोबाज़ी करणु छाजे लाइ आहे? त माना घणा माण्हू अचनि। इहे जेके शयूं आहिनि इहे पैसे जो ख़र्चु आहे। वरी उन खां पोइ जेको आहे सो छोकिरीअ वारा वरी बारात ऐं मेहंदी इहे बि जाइज़ कोन्हनि के, इन जे करे ख़र्च वधनि था। तंहिंजे करे जेको आहे सो बाक़ी उन खां पोइ रसूल सल्लल्लाहु फरमायो आहे ला तुनकहुल अयम हता तुस्तामर वला तुनकहुल बिकुर हता तुस्ताज़न, यानी त जेकॾहिं हिकु औरत आहे तलाक याफ़्ता आहे, तव्हांजे घर में अची वई आहे, त जेसि ताईं उहा चवे न तेसि ताईं तव्हां हुनखे ज़ोरी न शादी करायो। माना इहो ॼण थियो हुनजो ॿार लाहिणो। ऐं जेकॾहिं कुंवारी छोकिरी आहे त उनजी इजाज़त खां सवाइ जी शादी कान थींदी। तंहिंजे करे इस्लाम में छोकिरी ऐं छोकिरे खे जेको हिक ॿिए खे ॾिसण जो बि हक़ु आहे, त पोइ जेको आहे सो भली पाण में कनि। ऐं हिते असां वटि वरी नंढे हूंदे अदा मुबारक अथई धीउ ॼाई अथई, अदा भाउ इहा त मूंखे ॾेई छॾ। हा दी तोसां ज़बान आहे, तुंहिंजे पुट खे ॾींदुसि। हाणे ॼाई आणी आहे, हाणे वॾी थी नथी करे, राज़ी नथी थिए, पुटसि लोफर थी वियो, चरसी थी वियो आहे, नौकिरी कान्हेसि का, अणपढ़ियल आहे। पोइ चवंदो अदा मां त भेण खे वाइदो कयो, मां ज़बान ॾिनी, हाणे तो ज़बान ॾिनी माना धीउ खे जहन्नम में विझिजे। वरी साईं मूंखे फलाणे सां मूंखे चयो आहे माना हिन जे करे अदा न्याणी छा तव्हांखे प्यारी कान्हे छा? अॻे ज़माने में न्याणीअ जेरीअ खे पूरींदा हुआ, पोइ हे बि हिकिड़ो क़िस्म आहे न, या न शादी कराइणु, या वरी जेका आहे पंहिंजी मर्ज़ीअ जे ख़िलाफ़ु ॾियणु, रस्म जे करे, ज़ात जे करे ऐं कंहिंसां वाइदे जे करे। भई वाइदो रसूल सल्लल्लाहु फरमायो आहे त जेकॾहिं आउं अलाह जो कसम खणां थो, पर जेकॾहिं मूंखे लॻे थो त हीअ ॻाल्हि वधीक बहितर हुई, त मां उन कसम खे बि टोड़े थो छॾियां ऐं कसम जो कफ़ारो अदा थो कयां। यानी अलाह जो रसूल चए थो मां कसम खणी जेकॾहिं इन खां मां ॾिसां थो त इन कसम सां हिकिड़ी हीउ फ़ाइदो थो थिए वधीक, त आउं कसम बि टोड़े छॾींदुसि। तंहिंजे करे जेको आहे सो जेकॾहिं तव्हां वाइदो कयो त छा टोड़े नथा सघो छा वाइदो पंहिंजी न्याणीअ जे करे? उन खां पोइ ॿी ॻाल्हि आहे, ॿियो असांजो सबबु आहे त महर जेको आहे सो ॾियण जी नियत कान हूंदी आहे माण्हुनि खे। लिखाईंदा 5 लख थो ॾियां, उहो पोड़ी थी वेंदी तेसि ताईं हुनखे पैसा कोन ॾींदा। हीअ हदीस शरीफ़ आहे। मसलन अहमदीअ में चए थो त जेकॾहिं केरु माण्हू महर जेको औरत खे आहे उहो बासियो अथई त ॾींदुसि, उनखे नथो ॾिए ऐं मरी थो वञे त इहो निकाह खे लकी अलाह योम यलका उहो ज़ानिन ऐं इहो ज़ना में शुमारु कयो वेंदो, इहो निकाह जेको आहे सो। ऐं उन खां पोइ आहे ॿियो सबबु टेंशन जो त कॾहिं कॾहिं न्याणी तलाक वठी घर अची थी वञे। पोइ जेकॾहिं उते भाउर ऐं उन्हनि जूं ज़ालूं उते आहिनि, घरनि ते कब्ज़ा, पीउ पोड़ो थी विया, माउ पोड़ी थी विया, पोइ उहे हुन सां ठहनि कोन था, उन सां ज़ुल्म ख़ासि तौर उनजे ॿारनि खे तकलीफ़ ॾियनि था। तंहिं ते रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो आहे त काल अला अदुल्लुकुम अला अफ़ज़ल सदका, तव्हांखे मां ॾसु न ॾियां त बहितरीनु सदको अफ़ज़ल कहिड़ो आहे? इब्नतुक मरदूदतन इलैक लैस लहा कासिबुन गैरुक, उहा तव्हांजी न्याणी जंहिंखे मोटायो वियो आहे या तलाक ॾेई या मुड़ुसु छॾे वियो आहे ऐं उनखे ॿियो खाराइण वारो कोन्हे, त उन खे जेको तव्हां खारायो था उन खां वधीक अफ़ज़ल सदको हिन धरतीअ जे तख़्ते ते कोन्हे। या ॿियनि लफ़्ज़नि में त उनखे रेस्पेक्ट ॾिजे, उनजे औलाद खे पंहिंजो औलाद सम्झिजे, उनखे छिड़बिजे न ऐं उनजी ख़िदमत कजे, त अलाह ताला तव्हांखे इन जे करे ॾींदो। इहे आहिनि कुझु शयूं जेके असां माहौल में गंद था कयूं ऐं अलाह जे हुकुम ते न हलण जे करे पोइ असां परेशान आहियूं। ख़ुदकशियूं थी थियनि, छोकिरियूं ख़ुदकशियूं थियूं कनि, घरनि में सॼो ॾींहुं झेड़ो किरकिर हले पई थी, पीउ चरियो थी थो वञे, दिलि जा दौरा पइजी था वञनि। अलाह ताला जे इन्हनि इलाजनि खे इस्तेमालु कजे ऐं अलाह ताला खां दुआ आहे कि असां ख़ुदा जे ऐं अलाह जे रसूल जो चयो मञी ज़िंदगी ख़ुशगवार बनायूं। जो रब साईं फरमायो आहे वल नुहियन्नकुम हयातन तय्यबा, आऊं तव्हांखे बहितरीनु मज़ेदार ज़िंदगी जेका असां अता कंदुसि जेकॾहिं तव्हां अलाह जे हुकुमनि ते हलंदव। इंशाअल्लाह ही प्रोग्राम सुभाणे सुबुह जो 7 बजे रिपीट थींदो छंछरु ॾींहुं। अलाह ताला खां दुआ था कयूं त अलाह पाक असांखे ते अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। सुभान रब्बिक रब्बिल इज़्ज़ति अम्मा यसिफ़ून वस्सलाम अलल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।